वफाकी सरकार इस्लामाबाद में पीटीआई जा बार बार धरना लगाइण वारी सलाहियत के नाकारा बनाइण लाइ खैबर पख्तूनख्वा में गवर्नर राज लगाइण लाइ संजीदगी से गौर करे रही है। ज़रियनि जो चवण है तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफाकी काबीना के इजलास में केपी में गवर्नर राज लगाइण के हवाले से गौर विचार किया वियो। ज़रियनि मौजूद वफाकी सरकार खैबर पख्तूनख्वा में गवर्नर राज लगाइण खां अॻु पीपल्स पार्टी, क़ौमी वतन पार्टी ऐं ANP सां मुशावरत जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि मौजूद कानून वारी वज़ारत ऐं अटॉर्नी जनरल वफाकी काबीना के केपी में गवर्नर राज लागू करण बाबति पंहिंजी राय ॾिनी आहे। ज़रियनि मौजूद काबीना की अक्सरियत केपी में गवर्नर राज लगाइण की हिमायत कई है, छाकाणि त संदन मौक़िफ़ मूजिब केपी सरकार ॿ भेरा वफ़ाक ते चढ़ाई करे सूबे में गवर्नर राज लगाइण जो जवाज़ फराहम कयो आहे। वफ़ाक ते चढ़ाई लाइ सूबे की मशीनरी ऐं सरकारी मुलाज़िम भी इस्तेमाल कया विया। ज़रियनि मौजूद काबीना के इजलास में रुगो गवर्नर राज वारे एक नुकाती एजेंडा ते गौर किया वियो। सियासी इतिहादनि ऐं वाॻियल धुरियुनि के एतमाद में वठण बाद गवर्नर राज लगाइण बाबति हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। ANP ऐं जमात इस्लामी की सूबाई क़यादत खैबर पख्तूनख्वा में गवर्नर राज की कंहिं बि इम्कानी कदम की मुखालफ़त करे छॾी आहे। ANP के तर्जमान एहसानुल्लाह खान जो चवण हो त गवर्नर राज मसले जो हल नाहे। PTI की सूबाई असम्बली में अक्सरियत आहे, गवर्नर राज असराइतो साबित न थींदो। जमात इस्लामी केपी सेंट्रल के अमीर अब्दुल वासित चयो आहे त गवर्नर राज की तजवीज़ में हुकूमत की बदनीयती ज़ाहिर थिए थी। केपी में गवर्नर राज निफ़ाज़ एक गैर आइनी कदम हूंदो, जंहिंजी जमात इस्लामी मुखालफ़त कंदी।